दादू में बल्दियाती इलेक्शन जूं तैयारियों मुकम्मल 85 उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी चुका 1358 उम्मीदवारनि में मुकाबलो थींदो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिब दादू ज़िले जे चेनी तालकनि में 638 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वयूं। मर्दनि लाइ 115 ऐं औरतुनि लाइ 117 पोलिंग स्टेशन्स जॾहिं त गॾियल तौर ते 406 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वयूं आहिनि। 638 पोलिंग स्टेशन्स में 1952 बूथ क़ाइम किया विया आहिनि, जिन में मर्दनि लाइ 1039 बूथ ऐं औरतुनि लाइ 913 बूथ क़ाइम किया विया। 170 पोलिंग स्टेशन्स खे इंतहाई हसास ऐं 468 पोलिंग स्टेशन्स खे हसास करार ॾिनो वियो। पोलिंग स्टेशन्स ते ड्यूटी लाइ 16 रिटर्निंग ऑफिसर, 34 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर ऐं 6747 प्रिज़ाइडिंग ऐं असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर किया विया। ज़िले जे 66 यूनियन काउंसिल्स ते टोटल 1446 उम्मीदवारनि हिस्सो वरितो, जिन मां 85 उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थिया। बाक़ी 1358 उम्मीदवारनि में मुकाबलो थींदो। बिना मुकाबले कामयाब थींदड़नि में पीपल्स पार्टी जा 66, पीटीआई जा 15, जेयूआई जो 1, अवामी वर्कर पार्टी जो 1 ऐं 2 आज़ाद उम्मीदवार शामिल आहिनि। ॿिनि यूनियन काउंसिल्स यूसी पटगुल मोहम्मद, यूसी बोथरो ऐं दादू जे वार्ड 20 में उम्मीदवारनि जे फोत थी वञण सबबि इलेक्शन मुलतवी कई वई। ज़िले जे चेनी तालकनि जी 66 यूनियन काउंसिलनि में रजिस्टर्ड वोटनि जो तइदाद 9,12,472 आहे, जिन में मर्दनि जी वोटिंग जो 4,96,191 आहे। इंतहाई हसास ऐं हसास पोलिंग स्टेशन्स जी सिक्योरिटी लाइ 5,135 पुलिस एहलकार मुक़रर किया विया आहिनि, जिन में 39 एसएचओज़ ऐं 7 डीएसपीज़ शामिल आहिनि।